अब गरीब करते नकल जो कर मानो जुल्म सही ना ना दा सुबेदार करू खान असां सचो तोखे केतिरा भेरा समझायो तमे त वॾेरे शमशेर सां मुआडो न अटकाईंदो कर मां चवां थी हथ कढ न त ॾाढो वणी अख कढी विझनि सही तोखे कंहिं ॿुधायो चेहरा शमशेर को या सरकार को तुंहिंजे पीउ तव्हांजे करे चाचे जे थो असांजी बेइज़ती कराई आहे पटके लहण खां पोइ पटको ॿधणु सुठो आहे वाह जो पुलिस जो इंसाफ़ आहे मारियो मुसालमन इत्तफ़ाक़ी मौत दा कालू कयो इन्हनि सां ॻाल्हाइण वारो केरु कोन्हे छा इहे ॿई गुंड आहिनि के जो असांजे ॻोठ में अची इहे हरकतूं था कनि बाबा वॾेरे खे दाह ॾिनी पर उनखे बि बेइज़तो करे कढी छॾियऊं घर खां सही बुखियो गिदड़ शींहं सां बि लड़ी पवंदो चङो चङो इंसान खां ग़लती थी वेंदी आहे आईंदा ईअं न थींदो जितना तू बर्दाश्त कर सकी अदा इहो कंडो बि कढंदासीं पहिरें चाचे खे त पूरो कयूं मां पाण ई हुननि खे ॾिसी वठां चलियो वही छा छॾाओ छॾ के अहिड़ो कमु कजे जो नांग बि मरे लठ बि बचे बाबा आगराई हुननि कई आहे ऐं हाणे विढ़ण जी हिमत मूं कई आहे ऐं मां हुननि खे छॾींदुसि कोन चाचे खे तव्हांजे तूं असांजी बेइज़ती कराई आहे ग़रीबनि जी इज़त ते हथ विझंदा दाह बि न ॾियूं आऊं चवां थी हथ कढ पहिरियां तूं मूंखे मार मूंखे पोइ वञी हुननि सां विढ़जां हुनखे दाह ॾियणी हुजे हा त पोइ तोखे घुराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई वाह जो दाणो इन जो मतिलब त तूं हुननि खां ॾुजी थो पढ़ियल लिखियल जो इहो मक़सदु थोरे आहे त तूं शेर ऐं शमशेर खे जवाबु ॾींदो वक़्तु असां लाइ छा सोचींदा तूं ऐं तूं छा पई करी